जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। माता राणी जा नवरात्रा हली रहिया आहिनि। असुअ जो महीनो हली रहियो आहे ऐं अॼु आहे माता जो छहों नवरात्रो यानी माता कात्यायनीअ जो ॾींहुं। मां कात्यायनी जी पूॼा सां शादी में अचण वारियूं बाधाऊं दूरि थींदियूं आहिनि, छाकाणि त भॻवानु बृहस्पति प्रसन्न थींदो आहे ऐं विवाह जा योग बि ठहंदा आहिनि। इहो बि चयो वेंदो आहे कि अगरि सचे मन सां मां जी पूॼा कजे त वैवाहिक जीवन में सुख शांती बणी रहंदी आहे। मां कात्यायनी जी पूॼा सां भक्तनि खे पंहिंजे पाणे आज्ञा चक्रनि जी जागृति मिलंदी आहे, सिद्धियूं मिलंदियूं आहिनि ऐं हिन लोक में त स्थित रही करे उहे पंहिंजे पाण खे अलौकिक तेज ऐं प्रभाव सां युक्त पाईंदा आहिनि। मां कात्यायनी जी पूॼा सां का बि बीमारी न ईंदी आहे ऐं भय जो बि नष्ट थींदो आहे। हाणे अचो त ॼाणूं था त मां कात्यायनी आहे केरु। मान्यता इहा आहे कि मां श्री कात्यायन जी तपस्या खां प्रसन्न थी करे आदि शक्ति उन्हनि जे घर में पुत्रीअ रूप में जनम वरितो, इन कारण उन्हनि जो नालो कात्यायनी चवारायो। पुराणी मान्यताऊं इहे बि आहिनि त गोपिन कृष्ण खे पतीअ रूप में पाइण लाइ यमुना नदीअ जे तट ते मां कात्यायनी जी पूॼा कई हुई, तॾहिं उन्हनि उनखे पतीअ रूप में प्राप्त कयो। चवण में इहो बि ईंदो आहे त कात्यायनी ही अत्याचारी राक्षस महिषासुर जो वध कयो ऐं टिनिनि लोकनि खे उन्हनि जे आतंक सां मुक्त बि कयो हो। मां कात्यायनीअ जो रूप कहिड़ो आहे? बिल्कुलु चमकीलो ऐं भव्य रूप आहे उन्हनि जो। उन्हनि जी 4 भुजाऊं आहिनि। मां कात्यायनीअ सिधे पासे जो मथियों वारो हथु अभय मुद्रा में ऐं हेठियों वारो हथु वर मुद्रा में आहे। ॿियो उल्टे पासे जो हथु जेको आहे उन में तलवार ऐं हेठिएं हथ में कमल जा पुष्प सुशोभित आहिनि। मां कात्यायनी सिंह ते सवारी कंदी आहे। हाणे अचो त ॼाणूं था कि मूंखे कहिड़ो कलर पसंदि आहे ऐं मूंखे कहिड़ो भोग पसंदि आहे। त मां कात्यायनीअ जो पसंदीदा रंग त आहे ॻाढ़ो ऐं उन्हनि खे शहद जो भोग लॻाइजंदो आहे, यानी शहद जे भोग जी का बि मिठाई उन्हनि खे लॻंदी आहे। त नवरात्रीअ छठे ॾींहुं पूॼा करण सां मां कात्यायनीअ जो खे जेको आहे शहद जो भोग लॻाइणु ॾाढो शुभ मञियो वेंदो आहे। तव्हां चाहियो त का बि शहद जी मिठाई बि उन्हनि खे ठाहे करे लॻाए था सघो। हाणे हिननि जी पूॼा जे बारे में पाण ॼाणींदासीं त नवरात्रीअ 6 ॾींहुं षष्ठीअ जो सनानु कजे, ॻाढ़े या पीले रंग जा कपिड़ा पाइजनि। घर में पूॼा स्थान ते मां कात्यायनी जी मूर्ति रखिजे, उन्हनि ते गंगा जल सां उन ते छिड़काव करे उन जो शुद्धिकरण करिजे। मां जे अॻियां दीपक ॿारिजे, हथ में गुल खणी करे मां खे प्रणाम करे उन्हनि जो ध्यानु कजे। पोइ उन खां पोइ उन्हनि खे पीलो गुल, कची हल्दी जी गंढ ऐं शहद अर्पण करिजनि। धूप दीपक सां मां जी आरती करिजे ऐं आरती खां पोइ सभिनि खे प्रसाद जो वितरण करिजे ऐं उन खां पोइ ख़ुदि बि खाइजे। मां कात्यायनी जो मंत्र आहे, या देवी सर्वभूतेषु कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। वरी मिलंदासीं माता जे सते रूप सां गॾु। त सभई प्रेम सां चवंदा जय झूलेलाल ऐं जय माता दी। तव्हां अगरि चैनल ते पहिरियों बार आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजी हिन भेण खे अॻियां खां अॻियां सपोर्ट बि कंदा, लाइक कंदा, वीडियो खे शेयर बि कंदा। त वरी सभई मिली करे हिकु बार प्रेम सां चओ जय झूलेलाल ऐं जय माता दी।